हजरत अब्दुल्ला बिन मसूद जो खिताब बुधो, ये हदीस बुखारी मुस्लिम जी आ। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हजरत अब्दुल्ला बिन मसूद फरमाइन था, अल्लाह करीम अल्लाह न तकया उन औरतुन जे मथा जेके औरतूं पंहिंजे जिस्म ते खूबसूरती जे लाइ नक्श ठहराईंदियूं आहिनि, दंभ ॾियारे करे ऐं पंहिंजे जिस्म ते खूबसूरती जे लाइ नक्श ठहराइण वारियूं औरतूं, उन्हनि ते अल्लाह जी लानत आहे। ऐं उन्हनि औरतुनि जे मथां जेके पंहिंजे चहिरे जा वार पटाईंदियूं, ऐं उहे जेके चहिरे जा वार ॿियूं औरतूं उन्हनि जूं कढंदियूं, ऐं जेके नक्श ठाहिण वारियूं औरतूं, हिकिड़ियूं त नक्श ठहराइण वारियूं, ॿियूं त उहे जेके ठाहिण वारियूं, उन्हनि सभिनी ते अल्लाह जी लानत आहे। ऐं उहे औरतूं जेके पंहिंजे ॾंदनि में अल्लाह जा पैदा थियल प्यारा ॾंद जेके खूबसूरत, पर पोइ बि ही अल्लाह जी तख़लीक़ के मटाए करे पंहिंजे ॾंदनि जे विच में विथी ॾियारे करे कटाई करे ऐं पंहिंजे ॾंदनि जे विच में विथी रखराईंदियूं। अल्लाह जी मखलूक, अल्लाह जी। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा आताकुमुर रसूलु फ़ख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फ़ंतहू वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह शदीदुल इक़ाब। रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तारीफ़ों, तमाम तस्बीह, तहलील, तहमीद, तक़दीस, हम्द, सना, किबरियाई, वलाई अल्लाह रब्बुल इज़्ज़त के जुगाए जो कुल कायनात जो खालिक ऐं मालिक पालनहार ऐं परवरदिगार वहदहू ला शरीका है। दुरूद सलाम ला तादाद सलातु रहमतु खुसूसन इमाम कायनात खातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनके ज़ाते अक़दस ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबियना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, मुखा आदमी अल्हम्दुलिल्लाह फजीलतु शेख प्रोफेसर मौलाना अब्दुल कयूम हाफिज़हुल्लाह जैं खिताब कयो अल्हम्दुलिल्लाह तमाम बुधी चुका आयो।
कई मिसाल हुआ असांजे समझण जे लाइ सहाबा किराम जी ज़िंदगी जा। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन दीन इस्लाम जे लाइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ जेके कुर्बानियूं ॾिनियूं उहे त असां नथा ॾेई सघूं। उन्हनि जे मुक़ाबले में असांजो उहो ईमान नाहे जो मज़बूत ईमान उन्हनि जो हुयो। इंशाअल्लाह हम पंहिंजे मौज़ू के मुताबिक एक सहाबी जो तज़किरो करण चाहियां थो। असां जहिड़ा कमज़ोर ईमान मुसलमान उनजे लाइ वॾे में वॾो सबक़ आहे। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन संदन सीरत तमाम वसी सीरत आहे, पर जेकॾहिं कंहिं हिकु सहाबी जे ज़िंदगी ते असां नज़र कयूं त असांखे सभु कुझु उन मां मिली थो वञे, हासिल थी थो वञे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सहाबा मां हिकु अहिड़ो सहाबी आहे जंहिंजी तारीफ़ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिननि कलिमात सां कई, हिननि अल्फाज़नि सां त ही उहो शख्स आहे कुरान करीम जी जेॾी महिल तिलावत कंदो आहे ईअं त कुरान करीम जी तिलावत थो करे गोया के कुरान हाणे जिब्राइल खणी आयो आहे। जीअं जिब्राइल कुरान खणी नाज़िल कयो आहे, अल्लाह जे तरफ़ां कुरान करीम पहुतो, ईअं इन अंदाज़ में हू पढ़े थो। पाण फरमायूं जे तव्हां कुरान जो इल्मु हासिल करणु चाहियो त इन खां हासिल कयो। जेके चार सहाबा किराम उन्हनि मां हिकु सहाबी सैयदना अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह ताला, सैयदना अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह ताला ही वो सहाबिया इब्ने उम्मे अब्द जे नाले सां मशहूर आहे। यानी उन जो असुल नालो सहाबा किराम जे दौर में अल्लाह जा रसूल फरमाइंदा इब्ने उम्मे अब्द, पर मशहूर थियो अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह ताला। ही वो शख्स आहे जंहिंजे बारे में सहाबा गवाही ॾेई चुका आहिनि। पुछण वारनि खे जेके पुछा था कनि त को अहिड़ो सहाबी, हालांकि सभु अल्लाह जे रसूल जा सहाबा, अल्लाह जे रसूल जे सुन्नत ते अमल करण वारा, हदीस ते अमल करण वारा, अल्लाह करीम सां मोहब्बत रखण वारा, पर इन हिक जो नालो एतिरो मशहूर हुयो जो एक वफ़द तो अचे। हदीस जामे तिर्मिज़ी में, मुस्नद अहमद में अब्दुर्रहमान बिन यजीद रहिमहुल्लाह फरमाए तो असां आयासूं हज़रत हुज़ैफा बिन यमान रज़ी अल्लाह अन्हु वटि। सैयदना हुज़ैफा बिन यमान रज़ी अल्लाह अन्हु वटि आयासीं ऐं असां उनखे अर्ज़ कयो, ही ताबीन जी जमायत आहे। पुछा कंहिंखां था कनि? रसूल जे सहाबी खां। चवनि था दुल्लना अला अक़रबिन नास बि रसूलिल्लाह, दुल्लना अला अक़रबिन नास बि रसूलिल्लाह
रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदियम वसमतम वला नाखुद अन्हु वस्मा मिनहु। असां तव्हां वटि इन जे लाइ आया आहियूं त असांखे ॾस ॾियो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा मां अल्लाह जे रसूल जे करीब केर हो जो अखलाक जे लिहाज सां अखलाक जे लिहाज सां, किरदार जे लिहाज सां, अमल जे लिहाज सां, तक़वा जे लिहाज सां जेको अल्लाह जे रसूल जे करीब रहियो हुजे ऐं असांखे ॾस ॾियो तव्हां जो असां उन सां मुलाक़ात कयूं पोइ उन खां कुझु असां इल्मु हासिल कयूं असां कुझु उन खां हदीस ॿुधूं। अहिड़ो को शख़्स आहे या काइम सभु सहाबा सभु अहले इल्म सभु तक़वा जा मालिक सभु रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अन्हु उन्हनि में साबिक़ून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। हज़रत हुज़ैफा कंहिंजो ॾस थो ॾे पुछनि था अहिड़ो हुजे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तमामु क़रीब रहियो हुजे ऐं उन सहाबी जो किरदार उन जो अखलाक उन जो अमल उन जो उथण वेहण अल्लाह जे रसूल सां गॾु यानी उन जे मुताबिक़ हुजे कंहिं शइ जी उन में कमी न हुजे। सैयदना हुज़ैफा रज़ियल्लाहु अन्हु जवाब ॾिनो काना अक़रबन नास बि रसूलिल्लाह हदियम वसमतम वदल्लन इब्न उम्मी अब्दिन हत्ता यतवारानी फी बैती। सैयदना हुज़ैफा रज़ियल्लाहु अन्हु फरमायो जेकॾहिं तव्हां पुछणु चाहियो था किरदार जे हवाले सां अखलाक जे हवाले सां तक़वा जे हवाले सां अल्लाह जे रसूल जे हर सुन्नत ते हर सीरत ते अमल करण जे हवाले सां त उहो इब्ने उम्मे अब्द आहे यानी अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाहु अन्हु। जेकॾहिं तव्हां मिलणु चाहियो था त उन सां मिलो पर फ़र्क़ु छा आहे वलक़द अलिमल महफ़ूज़ून मिन असहाबि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्न इब्न उम्मी अब्दिन मिनहु अक़रबिहिम इलल्लाहि ज़ुल्फ़ा। फ़र्क़ु इहो आहे तव्हांखे ॿुधाइणु चाहियूं था त हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाहु अन्हु जॾहिं ॿाहिरि हूंदा उन्हनि जो किरदार उन्हनि जो हलणु उन्हनि जो वेहणु उन्हनि जो खाइणु उन्हनि जो पीअणु उन्हनि जी इबादत उन्हनि जो मस्जिद में अचणु रस्ते ते हलणु बाज़ार में हलणु अल्लाह जे रसूल जे फरमान जे मुताबिक़ ई हूंदो हुयो जंहिंमें का बि कमी न हूंदी हुई। पर इहा वधीक ॿियनि सहाबा जे हवाले सां इन में वधीक या ख़ूबी इन करे हूंदी हुई जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अंदरिन ख़बरुनि खे बि ॼाणंदो हुयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घरेलू ज़िंदगी जेका हूंदी न उन मां हिन खे इजाज़त हुई। कीअं इजाज़त हूंदी हुई तव्हांखे ख़बर आहे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे घर में दाख़िल थियणु हुजरे में दाख़िल थियणु इजाज़त खां सवाइ कंहिंखे इजाज़त न आहे जेसि ताईं सॾु न करे जेसि ताईं इजाज़त न वठे। पूरे सहाबा मां सिर्फ़ अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु खे इजाज़त हुई। ऐं अब्दुल्लाह आउं तुंहिंजे लाइ हिकु निशानी थो मुक़ररु कयां। अल्लाह जे रसूल फरमायो आउं तुंहिंजे लाइ हिकु निशानी थो मुक़ररु कयां पोइ सॾु करण जो तोखे का पाबंदी कान्हे का। अगरि उहा निशानी ॾिसी दरवाज़े ते पर्दो मथे थियल हुजे त तोखे इजाज़त आहे बग़ैर सॾण जे हलियो अचिजा। पर अल्लाह जे रसूल खे अहिड़ी इजाज़त ॾेई छॾी आहे जो ॿियनि खे इजाज़त कान हुई। पाण फरमायूं ऐं अब्दुल्लाह ऐं इब्ने उम्मी अब्द तोखे इहा बि इजाज़त आहे त मुंहिंजा राज़ लिकी बि ॿुधी सघी थो न त कंहिंखे इजाज़त कान्हे का। पाण फरमायूं अब्दुल्लाह आउं तोखे इजाज़त थो ॾियां। उन जे लाइ बि हदीस अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सही मुस्लिम जा अल्फाज़ सही मुस्लिम में
अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ऐ इब्ने उम्मे अब्द यानी अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह अन्हु के फरमायो जडे तू मुझे हुजरे ॾांहुं अची जडे तू मुझे घर जे तरफ अची ॾिसी त मुझे हुजरे जे दरवाजे जो पर्दो मथे ते अला त ऐ अब्दुल्लाह तोखे सॾु करण जी बि का परवाह न कर हलियो अचिजा अंदर पर जे करे आऊं ॻाल्हाए रहियो आहियां कचहरी करे रहियो आहियां ऐं आहिस्ते आहिस्ता त मुंहिंजूं ॻाल्हियूं बि तूं ॿुधी सघी पियो तोखे का पाबंदी तो ते न आहे सवाइ उन्हनि ॻाल्हियुनि जे जंहिंजी आऊं तोखे मना कयां हालांकि सभिनी खे इजाज़त या न हुई ऐं कंहिंखे इजाज़त न आहे त अल्लाह जा रसूल कंहिंसां ॻाल्हाइनि पिया आहिस्ते आहिस्ते को ॻाल्हियूं ॿुधण जी कोशिशि करे या अय्युहल्लज़ीना आमनू ला तदखुलू बुयूतन नबिय्यि इल्ला अन युअज़न लकुम अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमाए तो सूरत अहज़ाब में ऐ ईमान वारो रसूल जे घर में दाखिल न थियो इजाज़त खां सवाइ रसूल जे घर में दाखिल न थियो कंहिंखे इजाज़त काने का अल्लाह जे रसूल फरमायो पर आए इब्ने उम्मे अब्द तोखे इजाज़त ॾिसी त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जो दरवाज़ो या निशानी ॾिनी वई अगर दरवाज़े जो पर्दो मथे ते हला पोइ तो ते का पाबंदी काने तूं हलियो अचिजां छो त हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह अन्हु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तमाम घणी ख़िदमत कंदा हा हर मामले में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ख़िदमत कंदा त हिन हदीस में हज़रत हुज़ैफा रज़ी अल्लाह अन्हु फरमायो त जे पुछण वारो तव्हां पुछो था त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे करीब सहाबा मां केरा जेको पूरी अल्लाह जे रसूल जी सीरत उसवाए हसन हयात तय्यबा ते अमल करण वारो हुआ त पोइ अब्दुल्लाह बिन मसूद छो त ॿाहिरी ज़िंदगी असां सहाबा ॾिसूं पिया हुन जी त पूरी ज़िंदगी रसूलुल्लाह जे फरमान जे मुताबिक़ आहे पर जेॾी महिल अंदर था वञनि हाणे हिननि अल्फाज़नि जी मुहद्दिसीन मुख़्तलिफ़ तशरीह कई आहे हिकिड़नि इहा ई तशरीह कई त हज़रत हुज़ैफा फरमायो जेको अंदर जूं ॻाल्हियूं ॼाणे थो यानी अंदर घरेलू मामला जेके घर जा हूंदा आहिनि उहे अब्दुल्लाह बिन मसूद खे अल्लाह जे रसूल जी ज़िंदगी जा ख़बर आहे पर ॿियनि लिखियो त हज़रत हुज़ैफा इहो फरमायो त अब्दुल्लाह बिन मसूद पंहिंजी पूरी ज़िंदगी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे मुताबिक़ तशरीह करण वारा मुहद्दिसीन जिन में चयूं त हिन जो हिकिड़ो मतिलबु इहो त हज़रत हुज़ैफा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे घरनि में ज़्यादा ईंदा वेंदा हुआ इजाज़त हूंदी हुई ऐं उहे ख़बरूं वठंदा हुआ ख़बरूं ॾिसंदा हुआ उन करे हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु सभिनी खां वधीक अल्लाह जे रसूल जे ज़िंदगी जे मुताबिक़ अमल कयो ऐं वेझो रहियो ॿियनि इहो लिखियो त हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद जे बारे में हज़रत हुज़ैफा फरमायो हुन जी ॿाहिरीं ज़िंदगी सारी रसूलुल्लाह जी सीरत जे मुताबिक़ आहे जंहिंमें का कमी कान्हे पर जॾहिं हू पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरनि था पोइ एसि ताईं असां ॾिसूं था त पूरी पाबंदी सां आताकुमुर रसूल फखुज़ू वमा नहाकुम अन्हु जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे पियो कंहिं शइ जी कमी कान्हे का पर जॾहिं पंहिंजे घर जे दरवाज़े मां अंदरि दाख़िल थी वेंदो आहे पोइ असांखे ख़बर कान्हे त उन जे घरेलू ज़िंदगी कीअं थी गुज़रे हाणे तव्हां ख़ुदि सोचो जंहिंजी ज़िंदगी ॿाहिरि पूरी अल्लाह जे रसूल जे सुन्नत जे मुताबिक़ हुजे सीरत जे मुताबिक़ हुजे अल्लाह जे रसूल जे फरमान जे मुताबिक़ हुजे उन जी घरेलू ज़िंदगी कीअं न अल्लाह जे रसूल जे मुताबिक़ हूंदी उन जे लाइ मिसाल इहा गवाही बि वरिती वई हिकिड़ी औरत बहस कयो हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद सां त तुंहिंजी घरवारी में ही खामी आहे इन जी बि अच्छाई थी वई त अब्दुल्लाह बिन मसूद सिर्फ़ पाण ॿाहिरि अल्लाह जे रसूल जे फरमान ते अमल करण वारो अकेलो न हो पर उन जे घर में बि अमल करण वारा मौजूद हा उन जो घराणो बि अल्लाह जे रसूल जे फरमान जे मुताबिक़ हुयो हदीस मुत्तफ़क़ुन अलैहि बुखारी मुस्लिम में सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु हिकिड़े ॾींहुं ख़िताब करे रहिया हुआ उन पंहिंजे तकरीर में
पंहिंजे ख़िताब में पंहिंजे दर्स में हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमायो क़ाल लअनल्लाहुल वाशिहाति क़ाल लअनल्लाहुल वाशिहाति वल मुस्तौशियाति अल्लाह रब्बुल आलमीन लानत कया उन्हनि औरतुनि जे मथां। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद जो ही ख़िताब ॿुधो, ये हदीस बुखारी मुस्लिम जी आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद फरमाइनि था अल्लाह करीम लानत कया उन्हनि औरतुनि जे मथां जेके औरतूं पंहिंजे जिस्म ते ख़ूबसूरती जे लाइ नक्श ठहिराईंदियूं आहिनि, दंभ ॾियारे करे ऐं पंहिंजे जिस्म ते ख़ूबसूरती जे लाइ नक्श ठहिराइण वारियूं औरतूं उन्हनि ते अल्लाह जी लानत आहे। ऐं उन्हनि औरतुनि जे मथां जेके पंहिंजे चहिरे जा वार पटाईंदियूं ऐं उहे जेके चहिरे जा वार ॿियूं औरतूं उन्हनि जूं कढंदियूं ऐं जेके नक्श ठाहिण वारियूं औरतूं, हिकिड़ियूं त नक्श ठहिराइण वारियूं, ॿियूं त उहे जेके ठाहिण वारियूं, उन्हनि सभिनी ते अल्लाह जी लानत आहे। ऐं उहे औरतूं जेके पंहिंजे ॾंदनि में अल्लाह जा पैदा कयल प्यारा ॾंद जेके ख़ूबसूरत पर पोइ बि ही अल्लाह जी तख़लीक़ खे मटाए करे पंहिंजे ॾंदनि जे विच में विथी ॾियारे करे कटाई करे ऐं पंहिंजे ॾंदनि जे विच में विथी रखराईंदियूं, अल्लाह जी मख़लूक़ अल्लाह जी तख़लीक़ खे फेराइण जी कोशिशि कनि पियूं, उन्हनि ते अल्लाह जी लानत आहे। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जी तक़रीर जो थी त उते हिकिड़ी औरत आई, जॾहिं उन बि ॿुधो त हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु लानत करे रहिया आहिनि उन्हनि औरतुनि जे मथां, त बनु असद कबीले जी औरत आहे, उम्मे याकूब आई चई अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु खे तो चयो आहे त अल्लाह जी लानत आहे हिननि औरतुनि जे मथां। कहिड़ी जॻह ते आहे क़ुरान करीम में अल्लाह ताला लानत कई आहे, डायरेक्ट तो ईअं चयो आहे। ऐं जे चवे हा न त अल्लाह जे नबी फरमायो त बि उहा औरत सम्झी वञे हा, क़ुरान जो मिसाल न ॾे हा, पर साहबी फरमायो त अल्लाह करीम लानत कई आहे त हू औरत सम्झी वई त क़ुरान में का अहिड़ी आयत आहे। उहा औरत आई चई अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु खे त तो ही औरतुनि जे मथां जेका लानत अल्लाह जे तरफ़ां ॿुधाई आहे, मूं क़ुरान करीम पढ़ियो आहे, ॿिनि तख़्तुनि में मुकमल क़ुरान मूं वटि मौजूदु आहे, पूरे क़ुरान खे आउं पढ़ां पई, कंहिं बि आयत में इहा लानत कान्हे का। अब्दुल्लाह तो कीअं चयो आहे त अल्लाह लानत थो करे हिननि औरतुनि जे मथां? हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमायो तो क़ुरान करीम के गौर सां न पढ़ियो आहे, तो क़ुरान करीम के चङी तरह गौर करे न पढ़ियो आहे। चवे थी न मूं पढ़ियो आहे, का बि मूंखे अहिड़ी आयत ॾेखारियो। कहिड़ी आयत? उहा जेका आयत जंहिंमें इहे अल्फाज़ हुजनि। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमायो आऊं तो आयत ॾेखारियां तोखे, वमा आताकुमुर रसूल फखुज़ू वमा नहाकुम अन्हु फंतहू वत्तकुल्लाह इन्नल्लाह शदीदुल इक़ाब। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अल्लाह करीम फरमाए दो, रसूल जेका शय तव्हांखे ॾे उनखे वठो, जंहिंखां तव्हांखे रोके उनखां रुकजी वञो, अल्लाह जो ख़ौफ़ कयो, अल्लाह खां ॾियो, बेशक अल्लाह जी पकड़ ॾाढी सख़्त आहे। ऐं औरत जेकॾहिं क़ुरान करीम में गौर सां पढ़ी आहे, ॾिसी आहे त इहा आयत तूं ॾिसी वञी आहे, पोइ उहा आयत औरत सम्झी वई त अल्लाह जे रसूल जी हदीस आहे। मतिलबु सम्झाइण जो अंदाज़ हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह मुफ़स्सिर क़ुरान जेके क़ुरान जो तफ़सीर अल्लाह जे तरफ़ां सम्झायो वियो, अल्लाह जे रसूल जी दुआ कयल हुई न सहाबी के, एतिरे क़दुरु मुफ़स्सिर क़ुरान अहले इल्म जो दुनिया वारनि खे सम्झाए पियो, ऐं दुनिया वारो मुहम्मद रबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मतीओ, जीअं क़ुरान करीम ते अमल था कयो तीअं रसूल जे फरमान ते बि अमल कयो।
कुरान करीम जी आयत ते हिकिड़ो मुस्लमान अमल करे वरी हदीस के घटि सम्झे, घटि अहमियत ॾे, उन्हनि जे लाइ मिसाल हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद ॾिनो आहे त आऊं हिकु पासे अल्लाह जो फरमान जो तव्हांखे ॿुधायां त इहो ई फरमान रसूल ॿुधायो आहे। जीअं क़ुरान करीम जी आयत ते तव्हांखे ईमान आहे, यकीन आहे, को शक न आहे, तीअं रसूल जे फरमान ते बि शक न कयो, रसूल जे हदीस में शक न कयो। ईअं ई तव्हांखे अमल करणो पवंदो। जीअं इज़त कयो था क़ुरान जी, तीअं इज़त कयो हदीस जी। इहा ई दावत अहले हदीस जे हवाले सां ही प्रोग्राम रखियो वियो आहे। इहा ई अहले हदीस जी दावत आहे। अल्लाह जा बाना जीअं क़ुरान करीम ते अमल था कयो, तीअं रसूलुल्लाह जे सही फरमान ते हदीसुनि ते अमल कयो। हदीस खां सवाइ क़ुरान करीम ते तव्हां अमल कॾहिं बि न करे सघंदा। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जवाब जो ॾिनो, उम्मे याकूब चवण लॻी आहे, ऐं अब्दुल्लाह इन्हनि बुराइनि मां यानी जेके लहनतूं तो औरत जे बारे में कयूं आहिनि, इन्हनि मां का न का ॻाल्हि त तुंहिंजी घरवारी में बि मौजूदु आहे। तो त आम औरतुनि ते अल्लाह जी लहनत कई आहे, पर इन्हनि मां तुंहिंजी बि घरवारी का न का ॻाल्हि उन में मौजूदु हूंदी। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, तूं वञ मुंहिंजे घर, हाणे वञ मुंहिंजे घर, वञी ॾिसी आ। वञे थी उहा औरत, वञी ॾिसी आई। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद जी घरवारी सां मुलाक़ात कई, चङी तरह ॾिठई। जेके ॻाल्हियूं हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद फरमायूं, मोटी आई ऐं चवण लॻी, अब्दुल्लाह वाक़ई तूं सचो आहीं, तुंहिंजी घरवारी में का बि अहिड़ी ॻाल्हि न मूं ॾिठी आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद जो जवाब छा हुयो? फरमाई, अहिड़ी औरत जेका अल्लाह जे तरफ़ां रसूल जे तरफ़ां नाफ़रमानी करे, अब्दुल्लाह कॾहिं बि न उन सां मुहबत कंदो, न उन सां सुहबत कंदो, उनखे कॾहिं पंहिंजे घर में नथो रहाए सघे। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जो इहो मिसाल असांखे इहो ई सम्झाए रहियो आहे त रसूल जो सहाबी सिर्फ़ ॿाहिरि रसूल जे ज़िंदगी जे मुताबिक़ न गुज़ारींदो हो, पर उन जो घर अल्लाह अल्लाह जे रसूल जे फरमान जे मुताबिक़ रहियो। उन जे घर में बि उहा ई तरबियत हूंदी हुई, उहो ई सबक़ हूंदो हुयो जीअं पाण ॿाहिरि ज़िंदगी गुज़ारींदा हा। ही वो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु, हदीस मुस्नद अहमद में, सुनन इब्न माजा में, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ॾींहुं आया किथे मस्जिद में, मस्जिद नबवी में। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु नमाज जी हालत में हुआ, नमाज पिया पढ़नि ऐं सूरत निसा जी तिलावत पिया कनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, या अय्युहन नासु तक़ू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन व खलक़ मिनहा ज़ौजहा व बस्स मिनहुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाह काना अलैकुम रक़ीबा। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु नमाज में सूरत निसा जी तिलावत करे रहिया। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां सैयदना अबू बकर व उमर रज़ी अल्लाह अन्हुमा बि गॾु आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन अहब अन यक़रा अल क़ुरान गज़्ज़न कमा उनज़िल फलयक़रा अला क़िराअत इब्न उम्मे अब्दिन। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जेको शख़्स चाहे त क़ुरान करीम सां मुहबत कयां, क़ुरान करीम खे पढ़ां, क़ुरान करीम जी तिलावत कयां जीअं नाज़िल थियो आहे क़ुरान, उनखे ईअं खपे त अब्दुल्लाह बिन मसूद वांगुरु क़ुरान पढ़े। जेको चाहे त क़ुरान खे ईअं पढ़ां जीअं क़ुरान जो नुज़ूल थियो आहे, उहो ईअं पढ़े जीअं अब्दुल्लाह बिन मसूद पियो पढ़े। सूरत निसा मुकम्मल थी। अल्लाह जे रसूल उन वक़्तु छा बिशारत ॾिनी?
मुखातिब थी करे फरमायो ऐ अब्दुल्लाह ऐ इब्ने उम्मे आबद सल तोता टे दफा फरमायो सल तोता अज घुर जेको अल्लाह का घुरणो तई दुआ घुर जेका दुआ घुरंदे कबूल थी वेंदई घुर छा तो घुरी अज अल्लाह के सवाल कर अज उहो मौक़ो तई जेका बि दुआ घुरंदे जेको बि सवाल कंदे अल्लाह करीम पूरो कंदो उन वक्त सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु ही दुआ घुरिया अल्लाहुम्मा इन्नी असअलुका ईमानन ला यरतद्दु व नईमन ला यनफदु व मुराफकत नबीका मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी आला जन्नतिल खुल्द। ऐ मुझा अल्लाह बेशक आऊं तोखां सवाल तो कयां उन ईमान जो ईमान मुझो खत्म न थे मुझो ईमान वापस न थे मुझो ईमान कमजोर न थे मुझा अल्लाह वो ईमान मुझे नसीब कर वो ईमान मुझो मजबूत कर जो सारी जिंदगी खत्म थी वने मुझो ईमान कमजोर न थे मुझो अक़ीदा तौहीद वारो खत्म न थे ऐं मूंखे उहा नेमत अता फरमा जेका नेमत खत्म थियण वारी न हुजे जंहिं नेमत खे को ज़वाल न अचे तुंहिंजे तरफ़ां उहा नेमत हुजे। ऐं अल्लाह मुंहिंजो टियों इहो सवाल आहे क़यामत जे ॾींहुं हमेशह वारो आला मक़ाम अता कजां पर उहा जन्नत ॾिजां जेका रसूल जे भरिसां हुजे। ऐं अल्लाह रसूल जो साथ रसूल तुंहिंजे नबी जे भरिसां ऐ अल्लाह उहा जगह नसीब फरमा मूंखे। हजरत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु इहा दुआ घुरी दुआ कबूल थी या न थी हाणे इहा त ख़बर न आहे त दुआ कबूल थी या न थी पर हिन दुआ जी ख़बर आहे त कबूल थी वई छो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हजरत अबू बकर व उमर रज़ी अल्लाह अन्हुमा के बिशारत खुशखबरी ॾेई करे मोकिलियो पाण फरमायो बस इन जी दुआ कबूल थी वई। हजरत उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो ऐं तमामु तकड़ो थी जल्दी जल्दी पहुचण जी मूं कोशिश कई त अब्दुल्लाह खे खुशखबरी ॿुधाए अचां जीअं अबू बकर मूंखां अगराई न करे पर जेॾी महिल आऊं अब्दुल्लाह बिन मसूद वटि थोरी देरि खां पोइ जो पहुतुसि त मूंखां अॻु में ई अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु उनखे ॿुधाए चुको हुयो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तोखे इहा खुशखबरी ॾिनी आहे तुंहिंजी दुआ इहा कबूल थी वई आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु उन वक़्तु फरमाए थो ऐं अबू बकर इन फ़अल्त लक़द कुन्त सब्बाकन बिल ख़ैर। ऐं अबू बकर सारी ज़िंदगी मूं कोशिश कई त तोखां अॻु में आऊं अगराई कयां नेकी में पर अञा पहुची नथो सघां। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु उनजो मक़ाम उनजो शान बि ॾिसो पर वरी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जो मक़ाम ॾिसो। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमायो मूं कोशिश कई त इहा ख़ुशख़बरी इहा बिशारत आऊं अॻु में ॿुधाए अचां पर मूंखां अॻु में अबू बकर पहुची वियो ॿुधाइण जे लाइ। हाणे हिन मां असांखे छा सबक़ मिलियो सीरत सहाबा मां सीरत तय्यबा रसूलुल्लाह जी सीरत इहो ई सबक़ मिले पियो त मुस्लमान सां मुस्लमान जी मोहब्बत सहाबा किराम जी हिक ॿिए सां मोहब्बत हज़रत अबू बकर व उमर रज़ी अल्लाह अन्हुमा उन्हनि जो मक़ाम त तव्हांखे ख़बर आहे सभु सहाबा खां मथे आहे। अल्लाह जे रसूल या तरतीब ॾिनी आहे खुलफाए राशिदीन में पहिरियों अबू बकर सिद्दीक़ आहे ॿियो नंबर सैयदना उमर आहे टियों नंबर सैयदना उस्मान आहे चौथों नंबर सैयदना अली आहे रज़ी अल्लाह अन्हुम अजमईन। खुलफाए राशिदीन खां बाद में जीअं अशरा मुबशरा सहाबा आहिनि हज़रत अबू बकर उमर दिलि में सोचीनि हा ही हेॾी वॾी बिशारत अल्लाह जे रसूल जे तरफ़ां असांजो त मक़ाम वॾो आहे भला थोरी सुस्ती कनि हा ख़ुशख़बरी में ॾियण में न दिलि में इहा ई मुहबत आहे त जेकॾहिं असांजे हिकु मुस्लमान भाउ जी तारीफ़ थी आहे अल्लाह उनखे पसंदि कयो आहे रसूल पसंदि कयो आहे उनजी इज़त ऐं मक़ाम क़यामत ताईं दुनिया वारा आख़िरी उम्मत वारा बि ॿुधंदा त इहा ख़ुशख़बरी खणी ईंदा हा। इहो फ़र्क़ु आहे असां में ऐं सहाबा में। असांजे दिलनि में जेकॾहिं कंहिंजी तारीफ़ थींदी न जेको वधी वियो अॻिते मक़ाम जे लिहाज़ सां इज़त जे लिहाज़ सां इल्म जे लिहाज़ सां
त असांजे दिलि में हसद, सार, बुग़्ज़ छाजे लाइ हिन जी तारीफ़ थी आहे, छो ही मशहूर थी वियो आहे। दीनी लिहाज़ सां थो ॻाल्हि कयां, पर सहाबा किराम ॾिसंदा त जेकॾहिं मक़ाम इज़त असांजी पंहिंजी जॻह ते, पर जेकॾहिं असां खां घटि में घटि सहाबी अगरि क़ौम जे लिहाज़ सां, सूरत जे लिहाज़ सां या कंहिं ॻाल्हि में घटि दर्जे वारो आहे, पर उनखे बि अगरि का अहिड़ी बिशारत आहे त उहे डोड़ी वञी उनखे पहिरीं ख़ुशख़बरी ॾींदा। हा, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जे दिलि में इहो ख़ुलूस ऐं मुहबत हूंदी हुई। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाहु अन्हु उहो सहाबी आहे, जिस्मानी लिहाज़ सां तमामु कमज़ोर आहे, कद जो नंढड़ो आहे, एतिरो त कमज़ोर आहे जो हुन जूं टंगूं अहिड़ियूं सुकल ऐं भेजूं सुकल हूंदियूं हुयूं जो सहाबा ॾिसी खिलंदा हुआ। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाहु अन्हु, हदीस सही बुखारी में हदीस नंबर 3406, सैयदना जाबिर रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, ग़ज़वा मक्का जे वक़्त में जॾहिं सफ़र थी रहियो आहे, ग़ज़वा मक्का जे लाइ, फ़तह मक्का जे लाइ, जंहिंखे फ़तह मुबीन, फ़तह आज़म जे लक़बनि सां पुकारियो वियो आहे, मक्कतुल मुकर्रमा जी फ़तह थी आहे। उन सफ़र जे दौरान असां जॾहिं मर्रु ज़हरान में पहुतासीं, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा सहाबा तक़रीबन 10,000 सहाबा, अञा बि कुझु वधीक हुआ, जेके मको पाक फ़तह थियण जे टाइम ते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़यादत में पहुची चुका आहिनि, मके जे क़रीब पहुता हुया, जंहिंजे लाइ अल्लाह जे रसूल दुआ घुरी, ऐं मुंहिंजा अल्लाह हिन मुंहिंजे लश्कर जी ख़बर मके वारनि खे न पवे, कुरैश वारनि खे ख़बर न पवे, अचानक असांजो लश्कर उन्हनि जे मथां हमला आवर थी वञे। अल्लाह जे रसूल जी दुआ क़बूल थी वई, ऐं मुंहिंजा अल्लाह उन्हनि जूं अखियूं न ॾिसनि, उन्हनि जा कन न ॿुधनि, उन्हनि जे दिलनि ते तसव्वुर न हुजे, अचानक असां उन्हनि जे मथां कड़की पऊं। 10,000 जो लश्कर आहे, मर्रु ज़हरान में पहुचनि था। उन वक़्तु अल्लाह जे नबी सहाबा खे फरमायो, मुंहिंजा सहाबा हर हिकु पंहिंजी पंहिंजी बाहि ॿारे, हर एक के हुकुम फरमायूं तो सबको पंहिंजी अलग अलग चूल्हो ॿारे, बाहि ॿारे, तव्हांजो राति जो रोशनी थे, हाणे भले ख़बर पवे मको वेझो आहे। तो वो मर्रु ज़हरान उहा जगह आहे, उन मक़ाम ते ख़बरनि जा वण तमामु घणा हूंदा हुआ, पेरूं घणा हुआ। सहाबा जीअं उन जगह ते पहुता, तीअं सभई भॼी वणनि जे तरफ़ हलिया विया, त पेरूं तलाश कयूं, पेरूं खाऊं, हींअर पूरा पची चुका आहिनि। जेॾी महिल मथे वणनि जा उहे पेरूं ॻोल्हण लॻा, त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो पाण सहाबा खे, उहे जेके पेरूं पिया पटीनि वणनि मां, उन्हनि खे फरमायूं अलैकुम बिल अस्वादि मिनहु फइन्नहु अतयब। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जेके पेरूं तव्हांखे अस्वद कारे रंग जा मिलनि, उहे तमामु खाइण में लज़ीज़ आहिनि, बहितरीन आहिनि, उहे पेरूं पटिजो। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन चवण लॻा, अल्लाह जा रसूल, ही त बकराड़नि खे ख़बर हूंदी आहे, ही त चरवाहनि खे ख़बर हूंदी आहे, ही त धनारनि खे ख़बर हूंदी आहे, ही त झंग जे माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे। अल्लाह जा रसूल, छा तव्हां बकरियूं वीचारियूं हुयूं छा, जो तव्हांखे एतिरो इल्मु आहे जो इन दीन जे लिहाज़ सां तव्हांजो कोई मुक़ाबिलो नथो करे सघे, तव्हां ते वही दी नाज़िल थिए, पर दुनियावी लिहाज़ सां तव्हां ॼाणो था त कहिड़ा पेरूं मिठा आहिनि, कहिड़ा लज़ीज़ आहिनि। अल्लाह जे रसूल फरमायो, नाम वहल मिन नबिय्यिन इल्ला रआहा, पाण फरमायूं सिर्फ़ मूं हिकिड़े बकरियूं न चारियूं, पर जेके बि रसूल इन दुनिया में आया, हर नबी बकरियूं चारियूं आहिनि, हर रसूल बकरियूं चारियूं आहिनि। बकराड़ धनार जेके बकरियूं चारण वारा पंहिंजे पाण खे घटि न सम्झनि, ही नबीअनि जो पेशो हुयो। बकरियुनि खे चारे उन मां गुज़र करे हलाल जो रिज़्क़ तलब करणु, अल्लाह सही बरकत रखी आहे इन माल में। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सिर्फ़ मूं त बकरियूं न चारियूं, मूं त चारियूं, पर तमामु नबी जेके आया सभिनी बकरियूं चारियूं। इन में
इन हदीस की शरह करण वारा कई अहले इल्म आहिनि, उन्हनि पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में बि सम्झायो। कंहिं अहले इल्म इन अंदाज़ में सम्झायो त ॾिसो हर नबी बकरियूं छो चारियूं आहिनि। बकरी जूं ॿ ॻाल्हियूं हुन ज़िक्र कयूं। चई इहा हिकिड़ी सम्झाणी आहे नबियनि जे लाइ, रसूलनि जे लाइ, ऐं दावत ॾियण वारनि जे लाइ, आलिमनि जे लाइ, ख़तीबनि जे लाइ, क़ुरान ऐं सुन्नत खे बयानु करण वारनि लाइ हिकिड़ी सम्झाणी आहे त कहिड़े अंदाज़ में तव्हां रवियो पंहिंजो अख़्तियार कयो। बकरी में ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकिड़ी त लालच हूंदी आहे ऐं ॿी त बकरी कमज़ोर आहे जानवरनि में। इहे ॿ ॻाल्हियूं आहिनि। लालच इन करे आहे त जेकॾहिं बकरी जे अगरि बहितरीन गाह रखंदव न, कॾहिं बि टिकी करे हिकिड़ी जॻह ते गाह न खाईंदी, होॾां वात हणंदी, होॾां वात हणंदी, भले भलो गाह पियो हुजे। एतिरी लालची बकरी आहे जो कॾहिं बि हिकिड़ी जॻह ते न टिकी खाईंदी। ऐं रसूल ऐं नबी ऐं दुनिया जा अहले इल्म, ही दुनिया बि लालची आहे, इंसान लालची एतिरो आहे जो हिकिड़ी वादी सोन जी हुजेसि चवंदो अञा ॿी वादी हुजे, हिकिड़ो घर हुजेसि चवंदो अञा ॿियो घर हुजे। एतिरो लालची आहे। इन करे सम्झायो हुनखे उन अंदाज़ में त लालच न कर, जेको अल्लाह ॾेई उन ते शुक्र अदा कर। नंबर ॿ त कमज़ोरी जे हवाले सां त बकरी खे बि जेकॾहिं मालिक धक हणंदो न मरी पवंदी, इहो नुक़सानु मालिक जो हूंदो। ऐं दुनिया वारो ऐं रसूल ऐं नबी तव्हां सोचो, रसूल नबी जेके बि आया उन्हनि जी उम्मत जेका आहे, हर नबी पंहिंजे उम्मत जे लाइ परेशान हूंदो मतां जहन्नम में वञनि। इहो नुक़सानु नबी पंहिंजो सम्झंदो हुयो। इन हवाले सां त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पहिरियों जेके तव्हां पढ़ियो पिया, हाणे हिते के मूंखे मिसाल छाजो ॾियणो आहे, हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जो। उन वणनि ते जेॾी महिल पहिरियों पिया ॻोल्हीनि त हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु वण ते मथे चढ़ी वियो। सुकल हो, जिस्म सुकल, कमज़ोर। जेॾी महिल मथे चढ़ी वियो न त साहबा खिलण लॻा उनजा पेर ॾिसी, एतिरो कमज़ोर। हाणे तव्हां ख़ुदि सोचो, जेके साहबा खिलनि त केतिरा कमज़ोर पेर ऐं उन जूं भेजूं हूंदियूं, खिलनि था। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन साहबा ॾे नज़र कई, पर फरमायूं मिम्मा तज़हकून, ऐं मुंहिंजा साहबा छा जे लाइ खिलो पिया, निहारियो वण में पिया। चवण लॻा या रसूल अल्लाह, अब्दुल्लाह बिन मसूद इब्ने उम्मे अब्द मथे चढ़ियलु आहे, जंहिंजा पेर सुकल, जंहिंजूं भेजूं एतिरियूं कमज़ोर आहिनि, जिनखे ॾिसी करे असांखे खिल अची वई आहे। केॾो शार आहे, कीअं मथे वण ते चढ़ी वियो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब छा ॾिनो आहे, फरमायो वल्लज़ी नफ्सी बियदिही लहुमा अस्क़लु फिल मीज़ान मिन उहुद। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, कसम उन ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, त इहे सुकल भेजूं जेके कमज़ोर आहिनि, क़यामत जे ॾींहुं जेॾी महिल साइमी ताराज़ूअ में तोड़ियूं वेंदियूं, उहुद जबल खां वधीक वज़नी हूंदियूं। पाण फरमायो अॼु इहे भेजूं अब्दुल्लाह बिन मसूद जूं तव्हां ॾिसो पिया, एतिरियूं कमज़ोर आहिनि, पर यादि रखिजो क़यामत जे ॾींहुं हिननि जे अमल जे लिहाज़ सां इहे भेजूं बि तुरंदियूं, उहुद जबल खां वधीक ताक़त वारियूं ऐं वज़न वारियूं हूंदियूं। इहो छा असांखे सबक़ पियो सेखारियो वञे। ऐं अल्लाह जा बाना, जे तूं कमज़ोर रही क़ौम जे लिहाज़ सां, ज़ात जे लिहाज़ सां, जिस्म जे लिहाज़ सां ख़ूबसूरती न आहे, तो में कलर तुंहिंजो सुठो न आहे, माण्हू तोखे ख़ूबसूरत नथा सम्झनि, पर जे तो में तक़वा आहे, परहेज़गारी आहे, इबादत आहे, अल्लाह जे रसूल जो फरमान हुन ते अमल करी पियो, त यादि रखजांइ तुंहिंजो वज़न हिननि समूरनि खां वधीक आहे जेके जाहिल बणिजी करे ज़िंदगी गुज़ारीनि पिया। क़यामत जे ॾींहुं तुंहिंजो उहुद जबल खां वधीक वज़न हूंदो। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु ॿी हदीस में मुस्नद अहमद में त सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिसवाक जे लाइ मथे चढ़ियो हुयो, ॾंदण जे लाइ। यजतनी सिवाकन मिनल अराक,
ख़बर जे वणते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिसवाक जे ला ॾंदण जे ला अब्दुल्ला बिन मसूद चढ़ियो। उन वक़्तु सहाबा ॾिसी वरितो हुयो हज़रत अब्दुल्ला बिन मसूद खे छा चवंदा सहाबा, कहिड़े लक़ब सां मशहूर हूंदो हुयो? साहिबु सिवाद वसिला वसिवा के, साहिबु सिवाद वसिवा के मशहूर हो हज़रत अब्दुल्ला बिन मसूद। कहिड़ो अब्दुल्ला? चवंदा साहिबु सिवाद वसिवा के, हिकिड़ो त राज़ वारो, अल्लाह जे रसूल जो राज़ ॿुधण ऐं लिकाइण वारो, ऐं ॿियो त रसूलुल्लाह जे लाइ मिसवाक जो इंतज़ाम करण वारो। एतिरो त हिनखे फ़िक्र हूंदो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत जो, जंहिंजे करे हिन ते लक़ब पइजी वियो त अब्दुल्ला। त कई अब्दुल्ला आहिनि, साहबा चवंदा अब्दुल्ला साहिबु सिवाद फिल सिवा के, ही उहो अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाहु अन्हु हुयो जंहिंखे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इजाज़त ॾिनी ही, ऐं अब्दुल्ला तूं मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी सघी पियो, तोते का बि पाबंदी कान्हे का, ॿियनि खे इहा इजाज़त न हूंदी हुई। हिकु ॿ हदीस ज़िक्र करे ऐं पंहिंजी तक़रीर ख़तमु थो कयां। अल्हम्दुलिल्लाह असांजा ख़ुसूसी महिमान फ़ज़ीलतु शेख मोहतरम हाफ़िज़ शबीर अहमद जमाली हाफ़िज़हुल्लाह अल्हम्दुलिल्लाह मौजूदु आहिनि, वेठा आहिनि। उन्हनि जो आख़िरी ख़िताब आहे। हिकु ॿ हदीस ज़िक्र करे इंशाअल्लाह ऐं पंहिंजो बयानु ख़तमु थो कयां। न त हीउ हिकु तवील मौज़ू आहे। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद जी ज़िंदगी ते कई ॾींहं गुज़री वञनि ऐं हुनजी सीरत फुटी नथी सघे, जंहिंखे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन एतिरी त बिशारत ॿुधाई, ख़ुशख़बरी ॾिनी हुई जो हिकिड़ी हिकिड़ी जॻह ते हज़रत अब्दुल्ला बिन मसूद 70 आयतूं अल्लाह जे रसूल खां ॿुधी उन वक़्तु हू यादि करे छॾींदो हुयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन जे लाइ दुआ घुरी हुई। अब्दुल्ला बिन मसूद ऐं उनजी अमर, उनजी माउ, साहबा फरमाईंदा एतिरो त उन्हनि जो गहरो तालुक़ हो अल्लाह जे रसूल सां। गहरो तालुक़ तव्हांखे ख़बर आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो, अल्लाह जे रसूल जो सहरो आहे, अल्लाह जो रसूल उनजो दामाद आहे हज़रत अबू बकर जो। अबू बकर जी न्याणी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में आहे, अम्मा आयशा सिद्दीक़ा। हज़रत उमर रज़ी अल्लाहु अन्हु जो ताल्लुक़ अल्लाह जे रसूल सां, हज़रत उमर अल्लाह जे रसूल जो सहरो आहे, अल्लाह जो रसूल उनजो दामाद आहे। बीबी हफ्सा हज़रत उमर बिन ख़त्ताब जी न्याणी रसूलुल्लाह जी घरवारी उम्मुल मोमिनीन आहे। केॾा गहरा ताल्लुक़ आहिनि। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जो ताल्लुक़ अल्लाह जे रसूल सां केतिरो वेझो आहे। हालांकि अब्दुल्ला बिन मसूद हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु जो भेनो ई आहे। ख़त्ताब जी न्याणी हज़रत अब्दुल्ला बिन मसूद जी घरवारी हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु जी भेण। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद एतिरो त ताल्लुक़ रसूल सां आहे जो जॾहिं हज़रत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह अन्हु ग़ज़वा ख़ैबर जे टाइम ते पाण आया हा हिजरत करे, पहिरीं यमन खां विया हबशा, हबशा खां हज़रत जाफ़र रज़ी अल्लाह अन्हु सां गॾिजी करे सारे जा सारा कश्ती में सवार थी, ॿेड़े में सवार थी करे आया हा मदीने में। ख़बर ॿुधऊं ग़ज़वा ख़ैबर हली रही आहे, ग़ज़वा ख़ैबर फ़तह थी चुकी आहे। उन वक़्तु ई सहाबा पहुता हा। हज़रत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो असां उन वक़्त खां वठी अल्लाह जे रसूल जे हुजरनि जे भरिसां रहंदा हुआसीं, मस्जिद नबवी जे भरिसां रहंदा हुआसीं, पर पहिरीं असां कोन सुञाणंदासीं कंहिंखे। अब्दुल्ला बिन मसूद ऐं उनजी अमर खे असां केतिरे वक़्त ताईं सम्झंदा हुआसीं त ही अहले बैत जा माण्हू आहिनि। केतिरो वक़्तु असांजो इहो ई तसवुर हूंदो त हिननि जो एतिरो त अचणु वञनि ऐं अल्लाह जे रसूल जे हवेली में, रसूल जे घर में, रसूल जे हुजरे में एतिरे क़द्रु हुज्जत हुई अब्दुल्ला बिन मसूद जी ऐं उनजी अमर जी। हज़रत अबू मूसा फरमाए पियो त असां ईअं सम्झंदा हुआसीं त ही त अहले बैत जा माण्हू आहिनि, ही जेके एतिरो अचनि पिया। पोइ ख़बर पई त अहले बैत में ही शामिल न आहिनि, लेकिन रसूलुल्लाह जो को मक़ाम अब्दुल्ला बिन मसूद के ऐं उनजी अमर के मिलियल आहे अल्लाह जे रसूल जे तरफ़ां, उहो हिकु वॾो एज़ाज़ हो। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु आख़िरी ॻाल्हि
अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जॾहिं इस्लाम क़बूल कयो उन खां वञा अॻु में अमानतदार शख़्स हुयो, एतिरो त अमानत जो ख़्यालु रखण वारो जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उनखे आज़मायो हो उन जे कुफ्र जे टाइम ते। बकराड़ हो, बकरियूं चारींदो हो, उक़बा बिन अबी मुईत जूं बकरियूं चारींदो। उक़बा बिन अबी मुईत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जानी दुश्मन हुयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घणो कुछ हुन ईज़ायो हुयो। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था, हदीस मुस्नद अहमद में, तबरानी फिल कबीर में, शेख अलबानी रहमहुल्लाह इन हदीस इन वाक़े के हसन दर्जो ॾिनो आहे इन हदीस के। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के ऐं अबू बकर के मुशरिकीन मक्का एतिरो त ईज़ायो, एतिरियूं तकलीफ़ूं ॾिनियूं जो हिकिड़ो ॾींहुं अल्लाह जो रसूल ऐं अबू बकर इन्हनि मां जान छॾाए उन्हनि खां लिकी छुपी पाण निकिरी विया, मके जे शहर खां ॿाहिरि निकिरी विया ऐं बुख जी हालत में, उन जी हालत में उन जॻह ते आया जिते मूं ॿकरियूं पे चारियूं, उक़बा बिन अबी मुईत जूं। अल्लाह जा रसूल उते आया, एतिरी बुख लॻी जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अबू बकर गॾु हुआ। मूंखे चवण लॻा ऐं इन्हनि अल्फाज़नि मां ई मालूम पियो थिए हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद उन वक़्तु मुस्लमान अञा न थियो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, या गुलाम हल मिन लबनिन, ऐं छोकिरा तो वटि ॿकरियुनि में खीर आहे, तूं खीर ॾींदे असांखे? बुख लॻी आहे, जंग में आहियूं। अब्दुल्लाह बिन मसूद फरमाईंदा, ऐं त सम्झी वियुसि त ही मके वारा त हिननि जा मुशरिक दुश्मन आहिनि, शायदि उन्हनि खे एतिरो ईज़ायो अथनि जो ही वीचारा पंहिंजे घर मां निकिरी उन्हनि खां जान बचाए आया आहिनि। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, मूं जवाब ॾिनो, नअम वलाकिन्नी, हा मूं वटि खीर त आहे लेकिन अमानत आहे, पर इहा नथो ॾेई सघां। हे बकरियूं उक़बा बिन अबी मुईत जूं आहिनि ऐं सवाल करण वारा कॾहिं मां तोखे जवाब न ॾियां हा, लेकिन अमानत में आऊं ख़यानत न कंदुसि। मूंखे त सिर्फ़ संभाल जे लाइ, चारण जे लाइ बकरियूं मिलियूं आहिनि, इन करे परायो माल आहे, ॿियो मालिक आहे, इन करे आऊं खीर नथो ॾेई सघां इन्हनि बकरियुनि जो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब ॾिनो, अल्लाह जा रसूल नाराज़ न थिया, बुख केतिरी बि हुजे, उञ केतिरी बि हुजे, पर अल्लाह जे रसूल खे इहा तमन्ना उमेद हुई त हिन में जेका खूबी ऐं अख़लाक आहे, अमान जो ख़्याल हिन वक़्तु कुफ्र जी हालत में बि करे रहियो आहे, अॻिते हली करे ही इस्लाम क़बूल कंदो, हर असांजी ॻाल्हि मञंदो। अल्लाह जे रसूलनि जे खूबियुनि मां सुञाणे वरितो। पाण फरमायूं, ठीकु आहे, तुंहिंजो बहितरीन कमु त अमानत में ख़यानत न कर, पर अहिड़ी का बकरी असांखे ॾे जंहिं अॼु ताईं खीर न ॾिनो हुजे। अहिड़ी बकरी आहे जेका न वियाही न कॾहिं ढुकी बकरी थी, मतिलबु त अहिड़ी हुजे जंहिं कॾहिं बि खीर न ॾिनो हुजे, छो त इहा अमानत, खीर वारी अमानत तो वटि कान्हे, छो हुनजो खीर आहे ई कोन। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमाए, मूंखे चवे थो, हा यार ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं खीर जो सवाल करण वारा अहिड़ी बकरी ही बीठी आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद फरमाए थो, जेॾी महिल उहा बकरी क़रीब कई वई, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हथ मुबारक जेॾी महिल उन बकरीअ जे थणनि ते लॻायो त उहे खीर सां भरिजी विया। थांव खणी आयसि, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उहो खीर बकरी मां ॾुही करे अबू बकर सिद्दीक़ खे पहिरीं पियारियो। ऐं अबू बकर खीर पी, अबू बकर जे खीर पीअण खां बाद में वरी ॿियो दफ़ो उन थांव खे खीर सां भरियऊं, मूंखे पेश कयूं, तूं पी, मूं खीर पीतो आहे। पोइ टियों दफ़ो उन बकरीअ मां खीर ॾुही करे अल्लाह जे रसूल पाण खीर पीतो आहे। जेॾी महिल ढऊ थी वियो, उन वक़्तु अल्लाह जे रसूल मुख़ातिब थी करे बकरीअ जे थणनि खे चयो, ऐं बकरीअ जा थण हाणे उन जॻह ते हलिया वञो जंहिं जॻह ते, जंहिं अंदाज़ में तव्हां पहिरीं हुयव।
सुकरजी वञो इन हालत में जीअं बकरी जा पहिरीं तण हुआ। हीउ छा आहे मौजज़ो आहे अल्लाह जे तरफ़ां। अब्दुल्ला बिन मसूद खे को कुदरती इहो मौजज़ो ॾिसणो हुयो अल्लाह जे तरफ़ां। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमाए पियो जेॾी महिल मूं ही तजुब थियो, तजुब थियण खां बाद में ही त हलिया विया। लिकंदे लिकंदे आउं बि डिॼंदो मुशरिकनि खां आयुसि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि ॻोल्हे तलाश कयुमि। मूं चयो अल्लाह जा रसूल या रसूल अल्लाह अल्लिमनी मिन हादल क़ौल। अल्लाह जा रसूल उन ॾींहुं तव्हां मूं वटि आया हो जॾहिं मूं बकरियूं बेचारियूं, तव्हां खीर जो सवाल कयो, सारो वाक़ियो बयानु कंदे चवे थो जेके अल्फाज़ तव्हां जेका दुआ पढ़ी मूंखे सेखारियो। हिन सोचियो त आउं बाणी पियो कमसि, तमामु घणो खीर हासिलु कमसि। जेके बकरियूं खीर नथियूं ॾियनि अमानतदार हूअं ई आया। आउं बि इहो को अहिड़ी दुआ हूंदी पढ़ंदुसि, खीर ॾुहंदो वेंदुसि, खपाईंदो वेंदुसि। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु चवे थो या रसूल अल्लाह मूंखे अहिड़ो अमल ॿुधायो, अहिड़ी दुआ ॿुधायो जेका उन ॾींहुं तव्हां खां पढ़ी, जेका फंडी बकरी कॾहिं न विहाई न खीर ॾिनई, उन्हनि जा तण बि खीर सां भरिजी विया हा। अहिड़ी का दुआ मूंखे ॿुधायो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुंहिंजे मथे ते हथ रखी फमसा रासी फक़ाल यरहमुकल्लाह फइन्नक लय्यिनुन मुअल्लमुन। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे अब्दुल्ला बिन मसूद फरमाइंदा मथे ते हथ रखी फरमायो अल्लाह तो ते पंहिंजी रहमत करे। छो त अल्लाह जे रसूल उन जी खूबी ॾिसी छॾी त हिन कुफर जी हालत में ही बकरार आहे, चरवाहो आहे, परायो माल चारे पियो, पर केतिरे क़दुरु अमानत जो ख़्यालु रखण वारो आहे। इहो सबक़ आहे असांजे बकराड़नि जे लाइ, चरवाहनि जे लाइ, माल चारण वारनि जे लाइ, सभिनी जे लाइ सबक़ आहे। मुंहिंजूं ॿ टे बकरियूं हिते ॾिनल आहिनि, ईअं कोन सम्झे त हे पंहिंजे बकरे जे लाइ पियो चए। हे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु उम्मत खे सम्झायो आहे त हिकिड़ो माण्हू जेको कुफर जी हालत में बि हो पर उन केतिरो अमानत जो ख़्यालु कयो। पाण फरमायो अब्दुल्ला तूं दुआ पियो पुछी, तूं वज़ीफ़ो पियो पुछी, पर अल्लाह साईं तो ते रहम कयो, अल्लाह रहम कंदो तुंहिंजे मथां। या हिकिड़ी दुआ हुई अल्लाह करीम तोखे उहो इल्मु अता कयो आहे, तूं सिखियल आहीं, सिखायल आहीं, तूं सिखियल आहीं, सिखायल आहीं, तूं पढ़ियल आहीं, पढ़ायल आहीं। आऊं जो तोखे छा पढ़ायां। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद मुसलमान थियो उन वक़्त में। ही उहो अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमाए तो अल्लाह जे रसूल जो इहो पहिरियों मौजज़ो मूं ॾिठो हुयो जॾहिं पूरी क़ौम दुश्मन हुई। मुंहिंजा मुसलमान भाइरो सहाबा जी सीरत मां असांखे तमामु वॾा सबक़ था मिलनि। असां उन्हनि ते अमल कयूं जीअं सहाबा किराम जी ज़िंदगी हुई त इंशाअल्लाह असांजी बि ज़िंदगी ख़ूबसूरत बणिजी वेंदी। दुनिया में बि असांखे फ़ाइदो ऐं सारो फ़ाइदो आख़िरत जे लाइ आहे जंहिंजी तयारी असां कयूं पिया। अल्लाह करीम खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान व सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व मा अलैना इल्लल बलाग।